अस्सलाम वालेकुम दोस्तों, हाँ ताहिर संगे जो अॼु अव्हांजे लाइ बेहतरीन सौगात खणी आयो आहे निज़ामानी शहद। शहद माना माखी, अंग्रेज़ चवंदा हनी। ये बेहतरीन माखी आहे। मां दोस्त हिकिड़ो दफ़ो ही शीशो आज़माए ॾिसो, इंशाल्लाह शिकायत जो मौक़ो कोन मिलो। बिल्कुलु ओरिजिनल हिकु नंबर माखी आहे। मूं चेक कई आहे। अवां दोस्तनि खे बि गुज़ारिश कंदासीं दी माखी वठो, हिकु दफ़ो चेक करियो, तमामु बेहतरीन आहे। इन सियारे जो मौसम लॻो पियो आहे, खंघि खुरको ज़ुकाम, ॿार नंढनि वॾा सभु झलिया पिया आहिनि। पर माखी जेका आहे 32 बीमारियुनि जो इलाजु अथव। छा तव्हांखे ख़बर आहे? 32 बीमारियुनि जो इलाजु आहे माखी। तिब्बे नबवी में बि हिन माखी जो ज़िक्र आहे त माखी जेका आहे सा जन्नती ग़िज़ा आहे। अवां दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं हिकु दफ़ो ही माखी जो शीशो वठो। बाक़र निज़ामानी जा दोस्त आहिनि। निज़ामानी शहद जेका मूंखे ठाहिनि कोन पिया पर हथु कनि पिया। सॉरी, ग़लती थी, ज़बान चम जी कंहिं न कम जी। पर बहरहाल ही बेहतरीन माखी आहे। अवां ही व्हाट्सअप ते बि घुराए सघो था, कॉल जे ज़रिए बि घुराए सघो था। कॉल नंबर अवां मोबाइल स्क्रीन ते बि ॾिसंदा ऐं तव्हांखे ज़बानी बि ॿुधाईंदो 0315 33 19 063। वरी व्हाट्सअप नंबर मां तव्हांखे ॿुधायां त उन ते बि राब्तो करे माखी घुराए सघो था 0336 30 84 263। निज़ामानी शहद हिकु दफ़ो ज़रूरु आज़माईंदा। हिकु नंबर ओरिजिनल माखी आहे। अवां दोस्तनि खे असां गुज़ारिश कंदासीं 1500 रुपया सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन जी क़ीमत आहे। 1500 रुपया क़ीमत आहे। निज़ामानी शहद माना हनी, हनी माना माखी। ये 3-4 ॿोलियूं आहिनि। चाइनीज़ में छा था चवनि, ॿियनि ॿोलियुनि में छा था चवनि, पर हूं तमें ॿोलियूं त तमें लियो। निज़ामानी शहद तमामु बहितरीनु आहे। दोस्तों हिकु ज़रूरु लाज़मी आज़माइजो, महिरबानी करे आज़माइजो, पर तमामु भली शइ आहे।